नाज़रीन, लाड़कानो में सीनियर वज़ीर शर्जील इनाम उनकी हिदायत ते 3 ॾींहनि दौरान 450 गाॾियुनि खां टैक्स ओगाड़ियो वियो आहे। अनरजिस्टर्ड ऐं टैक्स अदा न कंदड़ गाॾियुनि खां 3,65,000 रुपया टैक्स ओगाड़ियो वियो आहे। पुलिस दोदाई चौदगी ते कार्रवाई करे 150 खां वधीक गाॾियुनि जा काग़ज़ ऐं टैक्स लेटर चेक कया। टैक्स अदा न कंदड़ ऐं अनरजिस्टर्ड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी, इहो चवणु आहे डिप्टी डायरेक्टर एक्साइज़ एंड नार्कोटिक्स जो। अनरजिस्टर्ड ऐं टैक्स अदा न कंदड़ गाॾियुनि खां 3,65,000 रुपया टैक्स ओगाड़ियो वियो आहे। पुलिस दोदाई चौदगी ते कार्रवाई करे 150 खां वधीक गाॾियुनि जा काग़ज़ ऐं टैक्स लेटर चेक कया। सीनियर वज़ीर शर्जील इनाम उनकी हिदायत ते 3 ॾींहनि दौरान 450 गाॾियुनि खां टैक्स ओगाड़ियो वियो आहे। टैक्स अदा न कंदड़ ऐं अनरजिस्टर्ड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी, डिप्टी डायरेक्टर एक्साइज़ एंड नार्कोटिक्स जो चवणु आहे। पुलिस दोदाई चौदगी ते कार्रवाई करे 150 खां वधीक गाॾियुनि जा काग़ज़ ऐं टैक्स लेटर चेक कया आहिनि। जॾहिं त सीनियर वज़ीर शर्जील इनाम उनकी हिदायत ते 3 ॾींहनि दौरान 450 गाॾियुनि खां टैक्स ओगाड़ियो वियो आहे। अनरजिस्टर्ड ऐं टैक्स अदा न कंदड़ गाॾियुनि खां 3,65,000 रुपया टैक्स ओगाड़ियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ रशीद समो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, कार्रवाइनि जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, एक्साइज एंड नार्को टैक्स डिपार्टमेंट के सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन की हिदायतुनि ते डिप्टी डायरेक्टर एक्साइज एंड नार्को टैक्स मोहम्मद साबिर सुमरो की अगवानी में एक्साइज पुलिस 3 ॾींहनि दौरान 450 खां वधीक टैक्स अदा न कंदड़नि ऐं अनरजिस्टर्ड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 3,65,000 रुपयनि की ओगाड़ी करे वरिती आहे। डिप्टी डायरेक्टर की अगवानी में ही 3 ॾींहं भी अॼु एक्साइज पुलिस शहर भरिसां दोदाई चौदंगी वारे जेके आहे चौदंगी वटि 150 खां वधीक गाॾियुनि जा काग़ज़ ऐं टैक्स लेटर चेक कया, जंहिं दौरान 1,30,000 रुपयनि जी ओगाड़ी पिणु कई वई आहे। उन हवाले सां एक्साइज एंड नार्को टैक्स लाड़कानो जे डिप्टी डायरेक्टर मोहम्मद साबिर सुमरो ॿुधायो त एक्साइज एंड नार्को टैक्स खाते जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी हिदायतुनि ते ही 3 ॾींहनि दौरान 450 खां वधीक गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मजमूई तौर ते 3,65,000 रुपया जी ओगाड़ी कई वई आहे। टैक्स अदा न कंदड़नि ऐं अनरजिस्टर्ड गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी वरी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।